बिरशा मां ख़बर ईंदा हलूं त हाला में पाकिस्तान मुस्लिम लीग नून पारां सऊदी अरब ऐं पाकिस्तान में हरमैन शरीफ जी सिक्योरिटी जो मुआहिदो थियण जी ख़ुशी में दरगाह सरवर नूह खां प्रेस क्लब ताईं मुस्लिम लीग नून जे सूबाई अॻवान नसीर अहमद मेमून मंसूर नवाज़ ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में मटियारी अवामी इत्तेहाद जे कन्वीनर फ़कीर मोहम्मद लाखो, जमियत उलमा इस्लाम तलका हाला जी अमीर साहिब ॾिनो वरिया समेत वॾे अंग में शहरनि शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि रैली खे ख़िताब कंदे चयो त सऊदी अरब हुकूमत पारां हरमैन शरीफ जी सिक्योरिटी जा इंतज़ाम पाक फ़ौज जे हवाले करण वारो मुआहिदो असां लाइ वॾो एज़ाज़ आहे। मदीने ऐं मके जी सरज़मीन असां जे लाइ मुक़दस आहे, जंहिंजी हिफ़ाज़त लाइ असां हर कुर्बानी ॾियण लाइ तयार आहियूं। हिननि चयो त पाक फ़ौज दुनिया जी बहादुर तरीन फ़ौज आहे, जेका दुश्मननि खे पंहिंजे जदीद तरीन सलाहियतुनि सां भरपूर जवाब ॾियण जी सलाहियत रखे थी ऐं सऊदी अरब हुकूमत पारां हरमैन शरीफ जी हिफ़ाज़त जी ॾिनल ज़िम्मेवारी पिण ज़िम्मेवारी सां निभाईंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।